असां वटि अॼु सिंधी अदब जो मायानाज़ तमामु बहितरीनु शाइर जंहिं सिंधी अदब जी ख़ूबसूरत सन्फ़ गज़ल ते तमामु घणी तबा आज़माई कई आहे। उन नौजवान दोस्त जो नालो आहे अबुल उदास बबर। अबुल उदास बबर सिंधी अदब जी दुनिया में काफ़ी अरसे खां वठी लिखंदो आयो आहे ऐं मुसलसल इन्हे जुस्तजू में सिंधी अदब जी ख़िदमत कंदो रहियो आहे। अचो त अबुल साहब सां कचहरी कयूं। अबुल साहब ख़ुशि आहियो? तव्हां तबियत सही आहे तव्हांजी? अल्हम्दुलिल्लाह साईं जा एहसान मालिक साईं जा। अबुल साहब, इहो तव्हां असांजे दोस्तनि खे इहो ॿुधायो त तव्हांजो जनमु किथे थियो, कॾहिं थियो ऐं उन ॻोठ जे पस मंज़र जे बारे में थोरो ॿुधायो ऐं उन खां पोइ तव्हांजी तइलीम किथे थी ऐं उन खां पोइ तव्हांखे उन दौर जा कहिड़ा सुठा उस्ताद मिलिया, इन ते तव्हां थोरो नाज़रीन खे ॿुधायो। साईं, जीअं त मां मुंहिंजी जेका जनमु जेको आहे हंधि उहो जेको दादू छाणो शाहाबाद में आहे। बाक़ी मुंहिंजा जेके वॾा हुआ, जेके मुंहिंजे बाबे वारा, मुंहिंजे वाल साहब वारा जेके उहे चाकरकोट तालको जोही जा हुआ। पोइ हिते जॾहिं लॾे आया, पोइ मुंहिंजो हिते जनमु थियो 16/3/1980 में। 16/3/1980 में मुंहिंजो हिते जनमु थियो ऐं मूं पहिरें दर्जो जेको आहे से कमालदीन सोलंगी स्कूल में पढ़ियो। मूं टे क्लास मूं हिते पढ़िया। 3 क्लासनि खां पोइ वरी मां वरी पंहिंजो छाणो शाहबाद में आयुसि। वरी पोइ हुते साईं वरी 2 दर्जा मूं हिते क्लियर कया। पोइ वरी साईं प्राइमरी खां पोइ वरी मां वरी पंहिंजो मखदूम तालिम वाला हाई स्कूल जेको दादू में मूं मैट्रिक हुते कई। पोइ वरी काफ़ी मजबूरियुनि जे करे, कुझु इंसान माली पोजीशन जे करे कुझु हुयूं उहे शयूं, पोइ उन्हनि जे करे यको मूं मैट्रिक खां पोइ वरी यको तालीम न पिराई। पोइ वरी मूं 2012 में वञी इंटर कई आहे साईं। मुंहिंजो हुते इंटर थियल आहे। बाक़ी छाणो शाहबाद सां मुंहिंजूं वॾियूं यादूं आहिनि, मुंहिंजूं उते वाबस्तगी आहे। छाणो शाहबाद में मुंहिंजी रहाइश बि उते आहे ऐं छाणो हो, पर हाणे आबादी जे हिसाब सां जीअं हाणे त उहो माना हिकिड़ो शहर जो रूप वठी वियो आहे असांजो ॻोठ ऐं असांजो ॾाढो सुठो ॻोठ आहे। मूंखे मुंहिंजूं यादूं आहिनि छाणो शाहबाद सां। प्राइमरी तव्हां जितां हासिलु कई, उन दौर जा जेके प्राइमरी उस्ताद हुआ उन्हनि जे बारे में उन्हनि ते थोरी रोशनी विझो। साईं, उन वक़्त में जेके प्राइमरी उस्ताद हुआ असांजा, उहो तमामु अज़ीम उस्ताद हुआ, अज़ीम इंसान हुआ। उन वटि वॾो इल्मु हो। हाणे त ॾिसो था तव्हां छा सूरत हाल आहे उस्तादनि जी। अॻु में वॾो अदब हो, आदाब हुआ उस्तादनि जा, शागिर्दनि जा। सो ॾाढा सुठा उस्ताद मिलियासीं। मोहम्मद ख़ान सुमरो जेको मुंहिंजो चाचो बि हुयो, साईं मोहम्मद उर्स, हाफ़िज़ मोहम्मद उर्स लुंड, साईं यार मोहम्मद लुंड ऐं ॾाढा सुठा उस्ताद मिलियासीं। बख़्शल शाहणी हुयो, उन में काफ़ी सुठा असांजा उस्ताद हुआ। साईं झंडो ख़ान बबर हो, साईं वली मोहम्मद चांडियो हो। इहे तमामु सुठा उस्ताद हुआ असांजा। प्राइमरी स्कूल तव्हां प्राइमरी किथां, कहिड़े स्कूल खां कई? मूं प्राइमरी साईं 3 दर्जा मूं साईं कमालदीन सोलंगी वटि पढ़ियुसि हुते स्कूल में ऐं 2 दर्जा जेको छाणो शाहबाद स्कूल में आहे जेको पढ़िया 2 साल साईं। तव्हांखे तव्हांजी बेसिकली जेका तइलीम आहे उहा मैट्रिक खां पोइ केसि ताईं थी? उहा साईं मुंहिंजी मैट्रिक खां पोइ इंटर ताईं थी साईं। पोइ इंटर खां पोइ वरी सिहत वेजाज़ कोन पई ॾिए, तकलीफ़ बचड़ेवाल थी वियासीं। उनमें पाण ते वज़न अची विया, घर जा ॿार पइजी विया। पोइ इन जे करे अॻिते न पढ़ी सघियासीं असां। अच्छा, तव्हां ॿुधायो त तव्हां बचड़ेवार थियो। तव्हांजी शादी कहिड़े साल थी, कॾहिं थी? शादी साईं मुंहिंजी 31 मई 1995 में थी। इहा घणनि सालनि जी उमिरि में थी तव्हांजी शादी? साईं तक़रीबन मां 15-16 सालनि जो हुयुसि। 15-16 थी। सही आहे। त हींअर माशाल्लाह तव्हांखे औलाद जेको आहे उहो केतिरो आहे ऐं सभु जवान हूंदा मुंहिंजे ख़्याल में? अल्हम्दुलिल्लाह मुंहिंजा साईं 5 पुट आहिनि, हिकिड़ी न्याणी आहे मुंहिंजी। हा साईं, मुंहिंजी न्याणी आहे। 5 पुटनि जी हिकिड़ी न्याणी आहे। मूंखे 6 औलाद। उन्हनि औलादनि खे तव्हां पढ़ायो आहे पाण? साईं उहो मुंहिंजा 2 औलाद वेचारा हूं पढ़िया सभई आहिनि तक़रीबन। हिकिड़ो अञा न पढ़ी सघियो आहे, बाक़ी हिकिड़ो पंहिंजो सिंध कैंपस में पढ़े पियो थो। उहो दोस्तनि जूं नवाज़िशूं आहिनि। मुंहिंजो मलक वही दोस्त आहे। कुझु ॿिया दोस्त आहिनि, उन्हनि जी महिरबानी आहे जेको उन्हनि जी महिरबानी सां पढ़े पियो। बाक़ी ॿिया त वेठा इंटर ऐं मैट्रिक करे वेचारा कॉलेज में लॻी विया आहिनि। तव्हां इंटर किथां कई?
मूं साईं उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज मां कई इम्तियाज़। उतां कई उन्हनि ॾींहंनि में उस्तादनि में उते डिग्री कॉलेज में कहिड़ो ख़ासि जेको उस्ताद जंहिंमां तव्हां मुतासिर थिया हो उहो? हासीं साईं असांजो साईं प्रोफेसर साईं सलीम साहिबु हो ऐं काफ़ी ॿिया बि उस्ताद हुया उन्हनि मां मुतासिर था, ॾाढा सुठा उस्ताद हुया असां वटि साईं। सही आहे। अवल हिन अदबी दुनिया में हाणे अचूं था तव्हांजी या त ज़ाती ज़िंदगी जे बारे में हुयो जी साईं। त अदबी दुनिया में तव्हांजो कॾहिं अचणु थियो ऐं कीअं अचणु थियो, तव्हांखे शौक़ु इहो कीअं थियो आख़िर? साईं अदबी दुनिया में असांजो अचणु त माना बाइकाते अचणु जेको थियो आहे उहो त 1996 खां 95 खां थियो आहे। बाक़ी अॻु में त कची फ़िको लिखंदा हुआसीं, सिखंदा हुआसीं। पोइ असां हैरान हुआसीं, बशीर सितई साहिबु जहिड़ो उस्तादु मिली वियो, रहबर मिली वियो, जंहिंखां असां पिरायो ऐं जो सम्झोसीं शाइरी छा आहे, इल्मु उरूज़ छा आहे। पोइ उहे असांखे उस्तादु मिलियो, मशाले राह होसीं बशीर सितई साहिबु। बशीर साहिब सां तव्हांजी मुलाक़ात कॾहिं थी, किथे थी ऐं कीअं थी? बशीर साहिब सां साईं असांजी मुलाक़ात थी, सम्झो साईं बख्शल शाहणी साहिबु असांजो सुठो मौसीक़ार बि हुयो, सुठो फ़नकार बि हुयो ऐं सुठो ढोलक नवाज़ बि हो। सो उन सां साईं बशीर साहिब जी दोस्ती हूंदी हुई। पोइ असांजे पाड़े जो हो, पोइ ईअं साईं सां पंहिंजो मिलणु थियो उन्हनि जे करे। बालक सिंधी मुंहिंजो दोस्त हो, पोइ उन्हनि जे करे माना साईं सां वेझड़ाइप थी असांजी। पोइ जेको सिलसिलो साईं जी सोबत में रहियासीं, 24-25 साल साईं जी सोबत में रहियासीं, उनखां पिरायोसीं। उहो हिकिड़ो वॾो आलिम माण्हू हो, अहिड़े माण्हुनि जी खोट आहे असांखे साईं। जी जी। बशीर साहिबु तव्हांजी शाइरी जी इस्लाह कंदा रहिया आहिनि। जी साईं। तव्हां जेका सिन्फ़ खईं पंहिंजे लाइ चूंडी, जेका तव्हांखे पसंदि आई, उहा मां सम्झां थो त गज़ल ई आहे। जी साईं। जॾहिं त ॿियुनि सिन्फ़ुनि में बि इज़हार करे सघिजे पियो, नज़म आहे, वाई आहे, चुसिटा आहिनि, कहाणी आहे, जी साईं। ऐं नसरी नज़म बि आहे, त तव्हां इहो जेका सिन्फ़ गज़ल जी जेका ॾुखी सिन्फ़ आहे इन खे अख़्तियार करण जो को ख़ासि सबबु हुयो या? हा साईं, मूं त हाणे मूं वाई बि लिखी आहे, काफ़ी बि लिखी आहे, नसरी नज़म बि लिखिया अथमि, पाबंद नज़म बि लिखिया अथमि साईं, ऐं पंहिंजो काफ़ी वाई बि लिखी आहे मूं काफ़ी। वाइनि जो मूं वटि मजमूए जेतिरो थी वेंदो मवादु। चोस्टरा बि लिखिया आहिनि, ट्रेड़ू बि लिखिया आहिनि, पर गज़ल जेको आहे न, गज़ल मुंहिंजी पसंदि जी सिन्फ़ आहे ऐं ॾाढो हुन में मां पंहिंजो जेको इज़हार बयानु करे सघंदो आहियां, उन में जेके पंहिंजा अहसास आहिनि उहे गज़ल जी सूरत में मूंखे ॾाढो आसान ऐं सुठा लॻंदा आहिनि, त मां इन जे लाइ गज़ल जी फील्ड वरिती। गज़ल सां ॾाढो चाह हुयो, पढ़ंदो बि शौक़ु सां हुउसि। सुठा सुठा गज़ल बि उस्ताद, सुठा सुठा नौजवान जेके गज़ल लिखंदा हुया उन्हनि खां मुतासिर थी पोइ मूं गज़ल जी सिन्फ़ जी चूंड कई। पोइ गज़ल ते मूं ॾाढो लिखियो आहे। गज़ल ते तक़रीबन मूं वटि 10 खनि किताब थी वेंदासीं, 10 खनि किताब थी वेंदा मुंहिंजो मजमूआ, 10 किताब जेके उहे मुंहिंजा गज़ल थी वेंदा। गज़ल हूअं त मुख़्तलिफ़ उरूज़नि ते लिखिजे थो, छंद विद्या ते बि गज़ल लिखिया विया आहिनि, पर तव्हां ख़ासि करे इल्मु उरूज़ जे कहिड़े वज़न बहर ते घणो लिखियो आहे? साईं उहो वज़न इल्मु उरूज़ जो जेको वज़न बहर आहे, फ़ाइलातुन मुफ़ाइलुन फ़लुन, इहो ऐं फ़ाइलुन फ़ाइलुन फ़ाइलातुन फ़ाइलातुन फ़ाइलुन, इहो मूं तमामु घणो लिखियो आहे। इन वज़न ते मूंखे दस्तरस घणी आहे। ॿिया बि वज़न काफ़ी लिखिया अथऊं, पर इहो मूं वज़न ॾाढो घणो लिखियो आहे। ॾाढो इन जो को ख़ासि सबबु आहे या को तव्हांखे ईअं पसंदि अची वियो? न साईं, सबबु कोन्हे, बसि पोइ इहो ख़यालात इज़हार जेको हुन में थी थो वञे उन ई वज़न में, जंहिंमें त पोइ वरी उन ते माण्हू लिखे थो, लिखणो थो पवे। मतिलबु शाइरी जी दुनिया में भला कीअं अचणु थियो आख़िर? बसि साईं शाइरी जी दुनिया में बसि हाणे पोइ जवानी हुई, जवानी में बसि पोइ कंहिंसां पंहिंजो प्रेम थियो, चाह थियो, पोइ हासिलात न थी, पोइ उतां वरी मूंखे शाइरी जो शौक़ु थियो पैदा। पोइ सुठो सुठो शाइरनि खे पढ़ंदो हुउसि, पोइ उतां मूंसां शाइरी सां लगाव थियो मुंहिंजो साईं। अच्छा, त इहा शाइरी लाइ इहो ज़रूरी आहे त का इहा चिरंग जेका मुहबतुनि जी आहे उहा हुजे, इहो ज़रूरी आहे या? साईं ज़रूरी आहे साईं। जीअं गाॾी जे लाइ पेट्रोल आहे साईं, गाॾी जे लाइ पेट्रोल आहे, तीअं माना इश्क जेको आहे शाइरी जे लाइ पेट्रोल आहे। हर माण्हू आशिक़ आहे, पर हर माण्हू शाइर नथो थी सघे। जी। अच्छा, त तव्हांजो इहो इश्क कॾहिं खां थियो हुयो, कि साल कहिड़ो हो ऐं उन? साईं तक़रीबन इहो दौरु जेको हो मुंहिंजे ख़्याल में 91 जो दौरु हुयो या 92 जो दौरु हो। तॾहिं हा साईं, इश्क जी इहा चिरंग तव्हांखे लॻी? जी जी साईं। अच्छा, ॾिसो इहा इश्क जी चिरंग जेका आहे, जेका जंहिंमें हासिलात न थिए, इहा ई त माना सॼी दौलत आहे। जी 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 साईं। कंहिं पंहिंजो असांजी उर्दू शाइर चयो आहे त इश्क जब कामयाब होता है दिल का खाना ख़राब होता है। पहिरियां त असां उन वक़्त में चाहींदा हुआसीं त माना हासिलात हुजे,
पर जॾहिं इहा मन इन सिलसिले में हलियासीं कयासीं जॾहिं ओवरेज थियासीं जॾहिं दुनिया में ॾिठोसीं पढ़ियोसीं बेटाई खे ॿियनि खे पोइ सोचियोसीं त इश्क में हासिलात न हुजे त बहितर आहे सिक सिक रहे बसि। वाह। हाणे असां अबल सां कचहरी कंदासीं, पर हिकिड़ो नंढिड़ो ब्रेक वठूं था ऐं उन खां पोइ वरी नाज़रीन असां हाज़िर थियूं था।